जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं ग्वार पटाटा, उहे बि सेयल। ॾाढा टेस्टी ठहंदा और रेसिपी जेका आहे ॾाढी आसान आहे। साॻी रेसिपी मां पंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते हिंदीअ में बि विधी आहे, उहा बि ज़रूर चेक कजो और रेसिपी पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। त वीडियो ज़रूर ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो। पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहे वीडियो ज़रूर पहुचाइजो, जीअं कंहिंखे अगरि ज़रूरत हुजे त उन ताईं इहो वीडियो पहुचे। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। इन जे लाइ मां खई आहे ग्वार। हीअ पाव ग्वार आहे, यानी 250 ग्राम। इनखे चङी तरह धोई साफ़ कंदासीं और उन खां पोइ ग्वार खे छिलणो आहे। त उन जे लाइ पहिरियों भूंडू लाइ वठंदासीं, यानी कैप्स, और उन खां पोइ इनखे नंढनि नंढनि टुकरनि में कट कंदासीं। साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। ॾिसो, मां ग्वार कटे रखी आहे और गॾु मां हिते 2 पटाटा बि कटे रखिया आहिनि। हाणे खणंदासीं थूम, 8 खां 10 कलियूं, और उन्हनि खे कुटणो आहे। तव्हां चाहियो त मिक्सी जार जो इस्तेमालु करे सघंदा आहियो, पर कुटियल थूम जेका आहे ॾाढी सुठी टेस्ट ईंदी आहे, त कोशिशि करे कुटियल थूम जो इस्तेमालु कयो। ॾिसो, थूम कुटिजी वई आहे। ऐं जेके जेके शयूं खपनि मां हिकु हिकु करे ॿुधायां थी। 2 मिर्च, 2 टमाटा, 4 बसर, 2 पटाटा और पाव ग्वार। इहे सभु शयूं भाॼीअ लाइ खपंदियूं और इन सां गॾोगॾु जेका मां थूम कुटे रखी हुई उहा बि। अचो त हाणे भाॼी ठाहिण शुरू था कयूं पिया। त हिते खणंदासीं कुकर, उन में 2 खां 3 चमचा तेल या घी विझंदासीं। इन में विझणो आहे बसर, 4 बसर सनो सनो कटे करे विझणा आहिनि। इनखे असां गुलाबी कंदासीं, बसर खे घुमाईंदे गुलाबी कंदासीं और इन में गॾु विझंदासीं असां सावा मिर्च। सेयल भाॼी आहे त इन में बसर जो इस्तेमालु वधीक थींदो आहे। इन में सावा मिर्च विझंदासीं और सावा मिर्च विझी करे इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। बाहि खे मीडियम रखियो आहे मां। 3-4 मिंट लॻंदा बसर खे भुञंदासीं और गॾु विझंदासीं असां थूम, जेका असां कुटे रखी हुईसीं। लॻभॻि 1 चमचो आहे, 8 खां 10 कलियूं। हीअ सेयल भाॼी आहे। थूम मसाले वारी भाॼी जेका आहे मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, उहा बि ज़रूर ॾिसजो। ॾिसो, बसर गुलाबी थी वियो आहे। हाणे हिन में असां विझंदासीं टमाटा, रफली चॉप करे टमाटा खे आहिनि 2। इन में विझंदासीं लूणु, गॾु विझंदासीं हाणे हिन में हैड, ॻाढ़ा मिर्च। इन खां पोइ विझंदासीं हिन में दाणा ऐं थोरो सो हिन में विझंदासीं असां गरम मसालो। जंहिंसां ॾाढी बढ़िया टेस्ट ईंदी आहे। घर जो गरम मसालो विझणो आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। बाहि खे सिम करे छॾींदासीं और सिम बाहि ते इनखे सिजाइणो आहे, जीअं टमाटो जेको आहे 50 to 60% कुक थी वञे, यानी टमाटो सिजी वेंदो। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं ग्वार। चङी तरह घुमाईंदासीं, हल्को हल्को मैश कंदा वेंदासीं, जीअं टमाटो जेको आहे मैश थी वञे। इहा भाॼी जेका आहे ॾाढी बढ़िया ठहंदी आहे, ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। हाणे हिन में विझंदासीं असां ग्वार और गॾु पटाटा बि विझंदासीं, छाकाणि टमाटो जेको आहे 50 खां 60% कुक थी वियो आहे। ग्वार ऐं पटाटा ॿई विझी करे इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इन में विझणो आहे साओ मसालो ऐं थोरो सो पाणी। पाणी जो इस्तेमालु घणो न कंदासीं, हल्को सो विझंदासीं इन में। सो ही चङी तरह मिक्स थी वियो आहे। त सभिनी खां पहिरियों इन में विझणो आहे साओ मसालो। साओ मसालो विझी करे थोरो सो पाणी विझंदासीं इन में और इन में सीटियूं लॻाइणियूं आहिनि, 2 खां 3 सीटियूं, जीअं पटाटो ऐं ग्वार चङी तरह सिजी वञे। त पहिरियों मिक्स करे वठंदासीं। मिक्स करे कुकर जो ढकणु बंदि कंदासीं और 2 खां 3 सीटियूं लॻाईंदासीं। पाणी 1/2 कटोरीअ जे क़रीब विझणो आहे, वधीक न। ॾिसो, इहा असांजी भाॼी तयार थी वई आहे। सीटी लॻाइण खां पोइ भाॼीअ में अगरि पाणी हुजे त उनखे असांखे गैस ते रखी करे सुकाइणो आहे। त हिन में हल्को हल्को पाणी आहे अञा। ईअं बि खाई सघिबी आहे, पर कीअं इहा भाॼी आली आली लॻंदी, असांखे हल्की सी ड्राई भाॼी खपे, त असां हिन में पाणी सुकाईंदासीं। हिन तरह इहा असांजी गर्मा गर्म सेयल भाॼी तयार आहे, ग्वार पटाटा सेयल। हिकु दफ़ो ज़रूर ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी।
ग्वार पटाटा सेयल। साॻी रेसिपी हिंदीअ में मां पंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते बि अपलोड कई आहे, उहा बि ज़रूर ॾिसजो। ग्वार पटाटा गरम गरम फुल्के सां सर्व कजनि, ॾाढा टेस्टी लॻंदा आहिनि। ज़रूर ठाहियो, इंजॉय कयो और कमेंट करणु विसारजो न। और कमेंट करे मूंखे इहो बि ज़रूर ॿुधाइजो त अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था, त मां कोशिशि कयां हिकु हिकु करे अपलोड कयां। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। जय झूलेलाल।